अस्सलाम वालेकुम वाला। वालेकुम सलाम। चाल आवा असां ये आया हम फनकार। ये भो इते मिनल न लगे। छो तो स्टूडियो खोलियो असां वरी फनकार न था थी सको। ओए ने भागा तो जे जाथे मिले दो वगे तो के मोटरसाइकिल उते काई ओचा पर मिले। हां उते मुखे दिमाग मुजो खाधी। वरी अगे दफे उते मिले उते मुजो दिमाग खाधी। वरी हिते तो के कई दसो दिनो भला मसलो थाए तो माखे उस्ताद मो बडस्यो जी स्टूडियो खोलियो तई मां जो असां भी पंहिंजे आवाज के हली चेक करायूं तो सही मन हली पऊ। गला मगाई जाए मेरी माखे हेरे तंग न कजाए बेरे पोए न न तेरे न पऊ पैसा त हाली कीअं चेक थी थी हाली पैसा न थी पैसा ना चेक केड़ी धुन में जाऊं धुन वारी छाजी आ। अरे चढ़िया तो तू केड़े ट्रेक ते गई नहीं ट्रेक ब्रेक ना है बाबा उमरानी या सिद्धो सा उमरानी जो कौन आयो है ते चले दा बाबा अल्लाह ये उमरानी साहब वाली जावा ए वाली साथो करे तो बाप ये कर के गिरी चले अरे आगा वाले साइडो इश्क को न सकी छोड़ा ए इश्क तमेरा यार इश्क आसान है सद भक्त खाने भला क्यों थी सौंधा दिसा जो करो बाकी आवाज चंगलो वथी जाए ना। हां माने थी तो ना कामयाब बाकाई ना हलल जो इश्क करेंदा इश्क पिनेंदा ते इश्क करेंदा तकते इश्क दी बाजार विच मैं खोड़ दिखे आशकां दे सिर सस्ते प्यार किताई कमरानी हुन पेर करी पुते। वाह वाह जबरदस्त यार है ना यकीन करे तो फनकार थी वेंदे पर हाणे जेकरे तू एल्बम कंदे न खर्च 20000 ईंदो 20000 हां आई काथे बिना हाणे 20000 जे लाइ शौक़ भी ॾाढो आ। वो तुझी मर्जी तो मां त लख रुपया खर्च कोले स्टूडियो खोलियो माशाअल्लाह वॾो ख़र्च कयो थी उस्ताद बाकी छा अल्लाह इहो सामान उस्ताद काथों वतो ये वा कराची मो कराची में सदर में वतो हूंदो कराची सदर मो हां हां हे लाहौर भी उतो वतो ही सजो सामान कराची मो वतो अच्छा अच्छा इहो जेको मंगायो आयो तो मारे ॿुधाए त सही न भारियो वठी जा ईअं मिड़े मां के मिड़े कुकड़ियूं करायो न भरियो त आहे बरालियो बिना म्यूजिक जे ठायो आहे अच्छा 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 जरी तयार थी आहे त पोइ वरी हे घणे जो आहे हे अरे इहो इन सामान सां गॾु आहे न कीबोर्ड आहे न अच्छा इहो इन सां गॾु आहे ऐं हे जेको जुदा लॻल आहे वरी साॻी ॻाल्हि कहिड़ो आहे मोटरसाइकिल वारी तोखे चए मां त तपाई जाए न हे सॼो सामान कराची में वरितो आहे हिकिड़ी जाइ ऐं हे पिन इहे कान ॾिनई भर्ती पिन न इहा जुदा वतई बाबा इहा जुदा आहे सॼे सामान जो रेट अलॻि आहे सॼो बिल आहे जाइ जो किरायो घणो भरे थो तुंहिंजो कहिड़ो कमु बाबा जाइ 6000 रुपया किरायो आहे 6000 हा पक्का पंहिंजा लॻल अथसि सामान मोजो आहे जगह मां थी पको मारदुमि न मालिक सिर्फ़ जगह ॾिनी हर शइ हिन में मोजी पियल आहे माने कालीन छा मालिक जी आहे ईअं न अरे कालीन बि मोजी आहे छड़ो खाली जगह मालिक जी आहे अच्छा दिमाग़ में खार वरी तो तोखे चए बि सही मूंखे तपाई न इहो ॿुधो सर कंप्यूटर इहो घणे जो वरितो या अलॻि तोखे जॾहिं चयमि त सॼो सामान मां कराची में हिकिड़ो ई बिल ठाहे वठी आयो हे दिमाग़ खोली तो शाम खोलिया तो हल हा वञी बोल दिफा कंहिं जाइ जा सुबुह सुबुह सां बस कड़के जी तूं नेड़ में